नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त घोटकी में खबर ॾींदा घोटकी में जमहूरियत बाअख्तियार औरत के उनवान हेठ समाजी तंजीम जज्बा साउथ एशिया पार्टनरशिप पाकिस्तान पारा औरतुन लाए अवामी असेंबली तकरीब मुनक़िद कई वही, जैमें मुख्तलिफ शोबन से ताल्लुक रखंदड़ औरतुन मर्दन बाज़ुरन वरे अग में शिरकत कई। उन मौके ते प्रोग्राम में शरीक अगवानन चौधरी हबीबुल्ला, मोहम्मद हसन चाचड़, घोटकी इलेक्शन कमिश्नर इमरान शेख, नादरा जे ज़िले ऑफिसर नवीद अली, बिल्लो, समीना परवीन, हाकिम ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त औरतुनि खे बाअख्तियार बणाइण लाइ सियासी पार्टियूं तमामु वॾो किरदार अदा करे सघनि थियूं। घोटकी में कुछ वक्त पहिरियां औरतुनि जा गुज़िरियल इलेक्शन में तमामु घटि वोट कास्ट थिया हुआ। हाणे औरतुनि में शऊर अचण करे तेज़ी सां वोट रजिस्टर थी रहिया आहिनि। अॻवाननि वधीक चयो त असीं हर फोरम तां सभिनी औरतुनि जो आवाज़ बणिजी पंहिंजी पार्टियुनि खे औरतुनि खे इलेक्शन में वधि खां वधि शामिल करण बाबति ॻाल्हाईंदासीं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।